मटियारी का खबर शामिल कयूं पिया। नरेश कुमार जी रिपोर्ट मुताबिक मटियारी शहर समेत भरपासे जे मुख्तलिफ इलाइक़नि शहरनि में वफ़क़े सां हलंदड़ बरसात ज़िले इंतज़ामिया मटियारी जा पोल पधरा करे छॾिया। इंतज़ामिया रुगो अमली कम करण बजाय एयर कंडीशन हालनि में वेही चांहि बिस्कुटनि जा ख़र्च वधाइण लगी ऐं बरसाती पानी निकाल करण लाइ के बि जोगा इंतज़ाम नाहिनि कया विया। अक्सर इलाइक़नि में पानी घरनि में दाख़िल थी वियो ऐं बरसाती पानी निकाल करण वारनि नालनि, कुदरती लंघनि ऐं डिस्पोजल जी सफ़ाई सुथराई न थियण सबबि पानी बीहजी वियो आहे ऐं गुज़िरियल बरसात दौरान डठल घरनि जा मुतासिर ख़ानदान अॼु बि हुकूमती इमदाद ऐं घर ठाराए ॾियण वारी मिलंदड़ रक़म आसरे बेयारो मददगार रोडनि किनारे ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। न पर खेनि इमदाद मिली न वरी घर सर्वे वारी किस्त जारी थी सघी, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया मटियारी इजलासनि में बरसाती पानी निकाल कराइण, फेवल ऐं सफ़ाई सुथराई जे नालनि ते कागज़ी कार्रवाइनि में बिल ठाहिण लगी आहे। ॿिए तरफ़ हितां जे सियासी समाज जे अॻुवाननि वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, चीफ सेक्रेटरी सिंध तक जे चूंडियल नुमाइंदनि, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते घर सर्वे वारी रक़म जारी करे मुतासिर ख़ानदाननि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरियूं वञनि ऐं ज़िले इंतज़ामिया मटियारी शहर समेत भरपासे वारा इलाइक़नि मां तुर्त पानी निकाल करण लाइ जोगा उपाउ वरिता वञनि।